भाई छा पियो करी मोलाटो खणी पतो अथई कि छा करे रहियो आहीं छा पियो करी हिते तूं मेड़ में रोज़ी पियो कयां पंहिंजी रोज़ी हुते पंहिंजे नवाब शाह सकण में काज़ीमंद में रोज़ी कान्हे छा जो हिते बि मेड़ में जे सारी पई छटी मोमोजी कॾहिं खां वठी आयो आहीं हिते मूंखे त ॾेढ महीनो खनि थी विया रेस वारो जॾहिं खां ॿधिजी वियो न हा ऐं अधी जेल में आहे न हा उन खां पोइ नवाब शाह ज़िलो जहिड़ो यतीम थी वियो हा का बि रोज़गारी कान्हे इन करे हिते 1000 रुपया ॾियारी त कनि पियो कयां उते बि केलनि जी रोज़ी आहे ॿी का रोज़ी आहे मिल पंहिंजा शुरू थियण वारी आहे उते वापसि अच हल तुंहिंजा बच्चा उते तुंहिंजा बचड़ा परेशान आहिनि तुंहिंजा ॿाहिर परेशान आहिनि जेसीं रेस वारो जेल मां आज़ादी न ईंदो अधी न ईंदी न तेसीं नवाब शाह ज़िले में पढ़े अदा उते न्याज़ लाशारी उस्ताद गुल वारा बि शाम जो अधु को बि चांहि जे लाइ परेशान आहिनि उते हल भाउ मुंहिंजा भले 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 बच्चा बच्चा अरे बच्चा रोइनि था रोज़ तुंहिंजा ॿाहिर तड़पनि पिया उते हल भाउ मुंहिंजा मुंहिंजा बच्चा रोज़ पिया पोइ भला चई थो हाली मोटी छॾ लॻे नेठ न नेठ अधी रेस में आज़ादु थींदो वञे छॾिणो आहे